अरे पियो पियो त्रिजो छाला था माता सामने उसको न अचायो सा तो वनेव साजेला तू कणदे केड़ो असा तो ट्रिजियूं था कणदे तने ने जने असा का ठोजी बल्ले सही तवा भी बहुत पर थी विया है मुखा डाडा आयो अथल में ओ जी इहा गाला न अच बद संदरो अज खबर पची वने रही हो तू जो शौकड़ो भी पूरो तो कया हां तू हट परे तोखे मारे भी तो इन सा मा तो बड़ा सा कदे रे तू हल हल मुकाबलो जोड़ साथी दो तू उठाई उठ तो सा केर बेड़ा दो अदा मां संतरो तो जास तू टंगू कट जास या चालाकी ने हलदी पुत्र हिक हिक थी अचे वो पेरा मूसा हां हां हिक शर्त ते तो सावड़ दुसे बुधा केरो शर्ता पेरा घरा वनी मानी खणिया सुबह का वठी भुख ते आया पटरे किरा हना वो एड़ो मुकाबलो थी दो अरे गाल बुधो ये दंत न कढो पेरा मानी खड़ी छो ना अरे इन मानी जे करे त अमा असा के खरा तड़े कढ दिया तू वरी चई तो घरा मानी खड़ी छो भला बुध तू जे खरा खड़ी छी न न मुझे छोरन के खबर पई न तो मूसा करता आगे भी पूरो करे जड़ीना इतना कम न थियो वनी को बियो घर ताड़िया नाना वोट दे तू सागो कारो आयो ना 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 रे ना रे ना रे ना 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 रे ना रे ना हिक था जंगल में सा कोने न त तहां सा एड़ी जुठ कया तो याद कयो हा ना 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 रे ना रे ना हाजी बाबा दीनू बाबा तो सा अति नहीं को रखनी हाजी बाबा अमा से कने बेसा થઈ જાય તો ગુસ્સા बाबा साहब જે નારાજ નથી તો अमा साहब को अर्ज करया हां दी बाबा चल तव्हां जे वडन में मीर मोहम्मद अमा सिद्धियाणी जड़ो को हो छा अदा तो पोबे अध चरियो आहे पर सिफानी त सफा दिमाग खाई खाली आहे दीनू सच सच बुधाए कूड़ न गला जा अदी तो पया हाथ धोई छो भैया आखिर गाल केड़ी आ जो तू अदी जे मुंह पे लाई यो हाजी बाबा छा बुधाया हाजी बाबा अमा सिद्धियाणी जको मुते शक पई करे ना वो मुके बुधाईंदे भी शर्म थो अचे बुधाए दीनू बुधाए निकलने जी का भी जरूरत कोने मुखे अदी जे अकुल जी खबर आ जेबो त गाल का वडिया जो वडी सरकार जे तरफों बना पई थे ठीक आ भली न बुधाए मां आदि को पाणे पुछी वठंदुस दिसके थी समूरी हकीकत करे बुधाए हाणे बुधाई थो या सर के आदि के पुछाउने का माता के छा बुधाया मुके बुधाईंदे बे शर्म थो अचे अमा सिद्धियाणी पीछे ने तो जो अमा हाजारी सा चक्कर आ छा
तव्हां लाइ त मज़ाक आहे, मुलाए त मां सिबियाणीअ वेलु करे छॾियो आहे। मूंखे चवे थी त जेसि ताईं तोखे हितां तड़े न कढंदसि ओसि ताईं सुकून सां न विहंदसि। ही त सदाईं खिलंदो ई रहे थो, हिनखे छा आहे? हाणे त अदीअ खे होशियारी करणो पवंदो। मां त अक्सर घर खां ॿाहिरि रहंदो आहियां। हाणे तव्हां ते एतबार न आहे बाबा। बस हाणे बस, हिकु सिबियाणी असांजे लाइ खोड़ आहे, वधीक हिनखे न चइजांइ, न त कंदी असांजी राति जूं निंडूं हराम। हाय मां त तोसां प्यार जी शादी कई आहे। मां कीअं चाहींदुसि त मुंहिंजे प्यार में को ॿियो अखियूं हुजे। अदीअ खे त हाणे कसम सां होशियारी करणो पवंदो। हाजी बाबा, अमां सिबियाणी त तव्हांजे ख़ौफ़ खां अञा कुझु ख़ामोश आहे, पर जे तव्हां इजाज़त ॾिनसि त अलाह ॼाणे मूं सां लाइ कहिड़ो हशर कंदे। दिनो इहो तोसां त मलाखड़ो कराइणो ई आहे। आख़िर तूं मुंहिंजी महबूबा में अखियूं विधियूं आहिनि। हाणे बस बि, घणो मज़ाक थी वियो। मज़ाक कोन थो कयां मां चाचानी। तो तरफ़ को अख खणी ॾिसे, अखियूं न कढी विझांसि। हाणे त हर हाल में अदीअ खे होशियारी कबो। पोइ ॾिसूं त केरु थो दीनू बाबा अदीअ जे मुक़ाबले में पहिरियों नंबर अचे। हाजी बाबा, जेकॾहिं तव्हां हाणे मुंहिंजे भाउ जो प्रोग्राम ॾिठो आहे, माशाअल्लाह। ये छा थो करे? ये भत जा बगेर मूं राति जे लाइ बचाए रखिया हुआ, ये बि केरु काईंदो? अबो आहे वॾो आहे। फिलहाल माफ़ी ॾे, पोइ तोखे सम्झायां थो। वेह वेह। तोबा मुंहिंजा मौला, पंहिंजो पाण खे फने कान था सम्झनि, परू थो भत बि कोन था छॾनि। सॼे ॾींहं जी बुख न हुजे न डाकू मुंह में हणा सा, पर छा कयां, ये बगैर खां बि हारजी वेंदा। छा खाईंदुसि, बुख थो पर। छोरा ॻाल्हि त ॿुध, तूं करे ते वियो आहीं जो सॼो ॾींहुं रनुनि जी घर जी कुंड में लुको वेठो आहे। बाबा, तो घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ो छॾियो ई किथे आहे? अड़े मूं तुंहिंजो कहिड़ो अच्छो मुंहुं कयो आहे जो तूं ॿाहिरि निकिरण जहिड़ो न आहीं। चारो तरफ़ बंदूकूं, कुहाड़ा, सोटा, बाठा, माण्हू वञे त ॿाहिरि काॾे वञे? मां त चवां थी न कि इजाज़त ॾे त शहर वञी नौकरी करे, हे हिते ख़ुशि रही कोन सघंदो। इन छोरे जो दिमाग़ तो ख़राब कयो आहे, तॾहिं त हू होश में न आहे। बाबा जी इज़त सां रहण खे तव्हां नाकारा सम्झो था न, त पोइ मां आहियां नाकारा, आहियां मां बेकार। इन्हीअ करे मां चवां थो त तव्हां मूंखे पंहिंजे चंबे मां आज़ादु कयो। मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जो हक़ु ॾियो। तूं वञणु चाहीं थो न, निकिरी वञ, हमेशह हमेशह जे लाइ हितां निकिरी वञ। ऐं जेकॾहिं मां मरी वञा, मुंहिंजो मुंहुं ॾिसण बि न अचां। जेकॾहिं तूं हिनखे कुझु महीननि जे लाइ शहर वञण जी इजाज़त ॾींदे त कहिड़ी क़यामत अची वेंदी। वञे वञे जाॾे वञे थो वञे, वञी खॾ में किरे, मुंहिंजे तरफ़ां इजाज़त अथसि। बाबा कुर्ब मोहब्बत ऐं प्यार सां इजाज़त ॾेई सघे थो, त हिन में नफ़रत ॾेखारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ठीकु आहे, सुभाणे मां महफ़िल कोठाए राग रूप कराए तोखे अलविदा कंदुसि।
हाणे त ठीकु आहे न कुझु आहे न शर्म ई कोन थो अचे बाबा तूं पंहिंजे पीउ जे ॻाल्हियुनि ते कन न ॾे वो त सदाई ईअं ॻाल्हाईंदो आहे बाबा तूं सुभाणे माठड़ी करे निकिरी वञ जी इज़त सां त मोकल मिलंदी तंहिं करे मां पंहिंजो पक्षियूं घुरे सुभाणे निकिरी वेंदुसि जज़ा में फांसी हसी जेको कुछ घर में पियल हो आजूज माजूज जिया चटे नास कई घर के कई पूरो अरे बाबा आस्ते आस्ते रड़ियूं करे फाट न असां अॻे ई रूप पोशायूं ये रड़ियूं करे सॼो ॻोठ गॾु कने छा कल खां वठी घर में पेर रखियो अथई त तुंहिंजी चट चटां लॻी पई आहे अञा छितो न थिया मुझे महीने जो राशन हिकड़ी रात में चटे नास कयो अथई अॻे मां हिकु हथु माण्हू सूरन सां इहो सामान गॾु कयो जंहिंखे तो हिक ई फूक सां उॾाए छॾियो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह मस्त बेटड़ो भयो तौबा तौबा मुड़स गिर खाइण जो असली खरो हाणे हेॾे इहो आंड्रो खुड़ीअ ताईं अथई छा ओ मुंहिंजा सोना सजण चाचा हाणे ॻाल्हि ॿुध मूंखे बंदूक हणी छॾ पर चाचा न चओ न चओ मूंखे चाचा कोन थो चवां चाचा मूं चाचा चवण खां तोप कई हाणे मूं मथां भलाई कर ॾाढो जाॻो खड़ी झट मूंखे आराम करण ॾे ऐं इहो पंहिंजो वातड़ो बंदि करे छॾ हा भली आराम कर पर जाबिर जॾहिं उतां करे वेंदो आहे न त सुबुह जो हितां नास मुहिम पोइ वेंदो आहे चौथो ॿार टिजारी चाचा चौथो ॿार टिजारी जेकॾहिं न बंदूक हुजे हा त तोखे हणा या पंहिंजो पाण खे पूरो करे छॾियां मूं तोप कई छो पियो होश मों निकिरी तोसां रिश्तो ई अहिड़ो आहे वात मां लफ़्ज़ निकिरी थो अचे पोइ मां छा कयां मूंखे धक हणी छॾ पत्थर सिर सिरोटो जेको हुजे न मुंहिंजे मथे में वहाए कढ नंढो पाठो भले कुहाड़ी बि हुजे हा हा जेको हुजे ई मथे में वहाए कढ पर जेकॾहिं अॼु खां पोइ चाचो चयो अथई न त पोइ इहो पाठो मां तुंहिंजे मथे में वहाए कढ सम्झी तो पोड़ो त असल होश मां ई निकिरी वियो मां पोड़ो आहियां बाक़ी तूं बिंड पिया ॿार आहीं थुक थई हिन ॻाल्हि करण में अबा वॾो आहीं थुकूं हणी या पात्र असां पिया सांदासीं असां तुंहिंजा बचा आहियूं वालेकुम सलाम बाबा घणनि ॾींहंनि खां पोइ पिया दीदार करायो हली आए लाल खाना हा बाबा खुश आहियो बाबा हा बाबा असां त तव्हांखे पंहिंजा दीदार कराए पर तव्हां त लड़ी बि न आहियो पुछो बि कोन तव्हां सां कहिड़ा मसला थिया अला बचाईंदो तव्हांखे मसलनि मां ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं वॾनि शहरनि में थींदियूं रहंदियूं आहिनि भला सोबत नज़र कोन थो अचे चाचा सोबत शहर वियो आहे कमु हुजे त हुकुम कयो कमु मां तंहिंजे कर ते आयो आहियां 2 मिंट हेॾे अच लॻे थो त सनी पीअंदा अहमद अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का छा मिठल तव्हां खां का बि ॻाल्हि लिकाईंदो छा पोइ हिते ई ॻाल्हि आहे न असां मथां तोखे एतबार न आहे छा अबा कोन था वञूं हिते ई था ॻाल्हायूं भला असां तुंहिंजा सभु खादम आहियूं घबरा न लाल खान हाल हवाल त सोबत सां करण आयोसि पर उहो न आहे तव्हां सां ई कयां थो हुकुम कयो लाल खान तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजी जॻह ते मुराद खान अची पुॻो आहे पर ॻोठ जो को बि हारी नथो चाहे त
त नवाब खान मूंखे हटाए मुराद खे कमदार रखे। सिर्फ असांजो ॻोठ न वारसान छोरे खे ठाहो की गुज़रणी आहे, पर छोरो आहे वातगारो। यार असां सां त मुराद सेठ थी मिले थो। जॾहिं ॿिए पासे खां पाठा खाधासीं तॾहिं तो तव्हां सां मिले। तुंहिंजी मर्ज़ी आहे त मुराद खे असां सटको वञूं। हा मत ये मूंसां दोस्ती बरक़रार रखणी अथव त पोइ इहो कमु करणो अथव। शहर मां चाचा सोबत मोटी अचे उन सां सलाह करे तोखे ॿुधाईंदासीं। न मिठल सोबत जी मूंखे ख़बर आहे, हिकु ॻाल्हि चईस त ॿी कंदो आहे, वॾो सतीरो आहे। ये मौत खां पोइ हुनजे लाश खे तूं छाख में लोड़ींदे न, संदसि लाश मथां ई ते लुड़ंदो, हेठां ई ते कोन लुड़ंदो। उन करे मां तोमें उमेद समझी आयो, हा कर या न कर। मारे छड़ी यार। सफ़ा मिटल सहकी पियो हुई। ससवी जा तोखे जबल छांगण जे लाइ कोन चयो आहे। या तुंहिंजो पघर निकिरी आयो आहे। हिकु वात ॻाल्हि छोरे खे कुटको कढणो आहे। जे तोखां कमु थिए थो त वाह, जे नथो थिए त ॻाल्हि कर। लाल खान उठनि खे बि चोराबा पाराए छॾिया। इहो कमु मां पाण करे वठंदुसि। तव्हांजी मां सरह घाटी ॾिठी। ख़बर आहे न लाल खान, तुंहिंजो कमु थी वेंदो। हथ न वहे सुका थकाड़ियोसि, जे ताईं कंहिं दर ते न पुॼी। यार मूं तोते वॾा ज़ुल्म कया। हाणे मूं सोचियो आहे त तोसां चङाई कयां। ये छो तो जीत पे है, मतलब सफर तो है। आसरा उहे रखंदा आहिनि रमज़ान जेकी कमज़ोर हुजनि। मां त तुंहिंजे लाइ चङाई पई सोची, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजो मतिलबु हुजे हा न त तो वटि ईअं कोन चाह निरीअ ते लत रखी ईअं साह कढी छॾियां। या मूं पंहिंजे भाउ सां जॾहिं रिआयत न कई त तोसां कहिड़ी रिआयत कंदुसि। बस रमज़ान इन बहस में जेकॾहिं अॻिते वहीं त मुंहिंजो मीटर फिरी वेंदो। जेका तुंहिंजी भलाई सोचे आयो आहियां, थी सघे थो त मां पंहिंजा इरादा ई मटाए छॾियां। रमज़ान मां उहो बकेड़ आहियां जेकॾहिं न मां उन ॻाल्हि ते अची वियुसि त ईअं चीरे भाड़े पिटो करे छॾींदो साईं। पर हिन वक़्तु मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो न आहे। मां त सिर्फ़ु तोखे इहो ॿुधाइण आयो हुयसि त तुंहिंजी छोरी जी मुंहिंजे भाउ खां तलाक वठराए उन जो निकाह ॿी जॻह ते करायां। तलाक? मां रानी खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदुसि। ही बिलो हिते छा थो करे? तूं हेठि छा थो करे? तोखे केतिरा भेरा रोकियो अथमि त तूं नहीं तो कर बीत थई। तव्हां ॿिन्ही मां पहिरियों जेको मुंहिंजी कमीज़ खणी आयो न, मां हुनखे 100 रुपयो ॾींदुसि, पूरो 100 रुपयो।
100 आखिरी रात आखिरी तो पेश करने से तुम्हारा अरे पूरी नहीं तो खाएंगे आप ही समार ना ये कमीज का ले कमीज सब खाएंगे हम नहीं सब अरे जाए आता क्यों हैं क्या करेगा मुख्य तो जमा गई मुख्य तो मनु वगे जमा गई बिहारी ने कहा तो के निशा हला मुख्य जमा तो के निशा हां